काज़ी अहमद मां 8 महीना अॻु मुबैना तौर अगवा थी वियल नारी जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नारी जे वारसनि औरतुनि ऐं मर्दनि पाक किताब खणी नारी सना राऊ जूं तस्वीरूं खणी पुलिस थाणे अॻियां 22 ॾींहं बि एहतिजाजी कैंप क़ाइमु करे अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। एहतिजाज में कैंप ते बशीर जोकियो, एमएस लाखो, डॉक्टर शबीर चांडियो ऐं ॿियनि सियासी समाजी अख़बारनि पहुची यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते मुख़बी नारी जे वारसनि सूंह राऊ, सुरैया, अमजद, रज़ा मोहम्मद राऊ ऐं ॿियनि इल्ज़ाम हयो आहे त संदन न्याणी खे घोटकी जे बासर लुंड सरदार जे माण्हुनि अगवा कयो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस सरदार ॾाढो बेवस बणियल आहे। मुख़बी नारी जे वारसनि ऐं सियासी समाजी अख़बारनि चिताव ॾिनो आहे त नारी सना राऊ खे बाज़ियाब कराए अदालत आॾो पेश न कयो वियो त हू इंतहाई सख़्त क़दम खणंदा।